हक हमारा आजादी है, हक हमारा आजादी, हम जीते रहेंगे आजादी, हम जीते रहेंगे। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंजोरे खां ख़बर ॾींदा हलूं त सिंजोरे में कश्मीर जी आवाम सां यकजहती जे सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर जावेद ॾाहिरी जी अॻुवाणी में रैली कढी वई। वधीक तफ़सील ॾिसूं था बाबिर काछाई जी रिपोर्ट में। सिंजोरे में कश्मीरी ॿारनि सां यकजहती जे सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर जी ऑफिस खां असिस्टेंट कमिश्नर जावेद अहमद ॾाहिरी जी अॻुवाणी में रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि खां थींदे प्रेस क्लब पहुती, जिते मुक़ररीन कश्मीर जी आज़ादी तोड़े भारत जी जारियत ते तक़रीरूं कयूं। रैली में स्कूली ॿारनि, म्यूनसिपल कमेटी जे अमले समेत मुख़्तलिफ़ सरकारी इदारनि जे माण्हुनि तोड़े शहरनि वॾे अंग में हिसो वरितो। वरी असां जेको ॾींहुं मल्हाईंदा आहियूं कश्मीर जी यकजहतीअ सां मल्हाईंदा आहियूं। उन्हनि सां त असांजे जेके मुजाहिदीन उते विढ़नि पिया कश्मीर में, असां उन्हनि खे असां यकीन था ॾियारायूं त उन्हनि सां असां गॾु आहियूं। ऐं जेको इंडिया जेको कश्मीर में हिकिड़ो ज़ुल्म ऐं बर्बरियत जेको एट्रोसिटीज़ करे रहियो, उनखे पुरज़ोर असां उनजी मज़म्मत था कयूं। ऐं यूनाइटेड नेशन ऐं अदर एजेंसीज़ जेके अमन जा ठेकेदार बणियल आहिनि, उन्हनि खे असां चऊं था त फ़ौरन कश्मीर में जेको आहे सो इंटरवीन कनि ऐं उन्हनि खे उते अमन ॾिनो वञे ऐं उन्हनि खे हिकिड़ो सेल्फ डिटर्मिनेशन जो हक़ ॾिनो वञे त वेदर दे वांट टू लिव विद पाकिस्तान और इंडिया। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते कश्मीर खे आज़ादु कयो वञे। कैमरा टीम सां गॾु बाबर काछाई, अवामी न्यूज़ सिंजोरे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।